खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी में मखदूम तालिबुल मौला जी यादि में जारी किताबी मेलो अॼु पुॼाणी ते पहुतो है। शागिर्दनि, उस्तादनि, अदीबनि, दोस्तनि भरपूर शिरकत कई है। वॾे तादाद में किताबनि जी ख़रीदारी कई है। हिन सिलसिले में मेले जे मुंतज़र सीनियर सहाफ़ी ऐं अलमहरान फाउंडेशन जे रूह रेहान आजिज़ मंगी जो चवणु आहे त मुंहिंजो गुज़र सफ़र जो ही ज़रियो नाहे, बुनियादी मक़सद इल्म ऐं अदब जो फैलाइणु आहे। इन नेक कम में बाशऊर इंतज़ामिया, आफ़ीसरनि, सियासी, समाजी, सहाफ़ियुनि, उस्तादनि ऐं अहले इल्म दोस्तनि जो हर हंधि वॾो साथ हूंदो आहे। हिन चयो त ईंदड़ तइलीमी अदबी मेलो 1 डिसंबर खां सूर्य बादशाह डिग्री कॉलेज सांगड़ में लॻायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।